खबर शामिल क्यों था खैरपुर नातनशाह में बरकत अली चांडियो की रिपोर्ट मूजिब खैरपुर नातनशाह भरसा गोज़ो पुलिस स्टेशन की हद में चोरन जो राज कायम। रात जो नामालूम चोर टोलन की सूरत में गोज़ो और उन पसगरदाई के इलाइकन में घुमंदे नज़र अचन था। गोज़ो पुलिस इंतजामिया अगूर निंड सुतल। गोज़ो शहर उन पसगरदाई वारन गोठन में बदअमनी उरूज ते आहे। गुजरियल रात गोठ दरिया खान खोसो में मोहम्मद उमर खोसो के घर अंदर नामालूम चोर दाखिल थी एक मेहक आए फरार थी विया। मोहम्मद उमर खोसो कुरान पाक खणी दाईंदे चयो त मां मिसकीन गरीब पोरियत आहियां, मुझे घर अंदर नामालूम चोर दाखिल थी मेहक आए विया आहिनि। अहिड़ी दांह गोज़ो पुलिस स्टेशन ते ॾिनी आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त पुलिस हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आणे सघी आहे। हिन वस वारनि खे अपील कई आहे त मुंहिंजी चोरी थियल मेह वापसि कराई वञे। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.